अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब के टक्कर ॾियण वारो ड्रामो मैदान में अची चुको आहे। जी हाँ दोस्तों, तव्हां सोचे रहिया हूंदो उहो वरी कीअं। दोस्तों, हिकिड़ो ड्रामो न आहे, टे ड्रामा टक्कर ॾियण लाइ दुलाब के मैदान में लहण वारा आहिनि। लेकिन हिकिड़ो त तमामु जल्द मैदान में अचण वारो आहे, उहो हिन ड्रामे खे बाक़ाइदा टक्कर ॾींदो आहे, हिन खां वधीक रेटिंग ऐं व्यूवरशिप हासिलु कंदो। उहो ड्रामो आहे दोस्तों जेको आहे राबेल, जंहिंमें वॾा वॾा अदाकार आहिनि। उन सां गॾोगॾु दोस्तों बहितरीनु बास्कुल ओढाणो एक्टर आहे। ऐं ॿियो आहे वेरनि जी वस्ती, उन में बि बहितरीनु अदाकार आहिनि। सदोरो बि हिकु ड्रामे में आहे। ऐं होॾो वरी दो असद कुरैशी जो ड्रामो जेको अचण वारो आहे। टई ड्रामा जेको आहे टक्कर ॾियण लाइ तयारु आहिनि। उन खां पहिरियां वेरनि जी वस्ती, राबेल जेको ड्रामो अचिणो आहे बासकुल जो, इहे ड्रामा जेको आहे दुलाब ड्रामे खे बाक़ाइदा दोस्तों वॾो धकु ॾींदा। हुननि जा अदाकार सभु उहे बि बहितरीनु आहिनि। कहाणी हुननि जी बहितरीनु आहे। कहाणी दुलाब जी बि घटि न आहे, हुननि जी बि घटि न आहे। ऐं उहो ड्रामा जीअं स्टार्ट थिया ऐं तव्हां ॾिसजो दोस्तों, वॾो धकु लॻंदो दुलाब खे। लेकिन हू ड्रामा वेरनि जी वस्ती हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे, वॾो बहितरीनु। ऐं वॾो राबेल बि को घटि ड्रामो न आहे।